आज सामो असांजे सिंध जो भलो ज़ाकिर अलबेद अल्लामा मौलाना सैयद मुलाज़िम हुसैन शाह साहब खिताब खां फरमाइंदा। साईं जन जो टाइम आहे 20 खां 25 मिनट। उन खां बाद में ज़ाकिर अलबेद मौलाना इम्तियाज़ अली बुर्दी साहब खिताब खां फरमाइंदा। ऐं सिंध जा भलोड़ ज़ाकिर नामवर मारूफ ज़ाकिर अल्लामा रियाज़ हुसैन नजवी साहब, सैयद रज़ा अब्बास शाह साहब, आरिफ जतोई साहब, इरफान शाह साहब, साईं वाजिद हुसैन कैसर साहब ऐं ॿिया मक़ामी ज़ाकिरीन खिताब कर फरमाईंदा। हाणे मां साम्हूं असांजी तरफ़ जो ज़ाकिर सैयद मुलाज़िम हुसैन शाह खिताब कर फरमाईंदा। सब मिली करे साईं जी आमद वास्ते बाबा जे बुलंद सलावत करो। अल्लाहुम्मा सल्ली अला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बेहक़ि अल्लाहुम्मा कुल्ले वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइही फी हाज़िहि स्साअति व फी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व काइदन व नासिरन व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा तबीतो। परवरदिगार आलम अज़ीम इबादत के करीम बारगाह में कबूल फरमा। बुजुर्गान जो ही सालाना फर्श अज़ा विछायो हस्बे तौफीक लंगर न्याज इबादत में शुमार फरमा। बानियान बुजुर्गान गजी करे मौला जो ही फर्श अदा विछाईंदा आहिनि पंहिंजी करीम बारगाह में क़बूल फरमा। उन्हनि जे रिज़्क़ खे कुशादो फरमा। उन्हनि जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमा। जिन्हनि जंहिं हिसाब सां जेको तावन फरमायो आहे कमकाज जे हिसाब सां लंगर जे हिसाब सां जंहिं हिसाब सां परवरदिगार आलम बुजुर्गान की तशरीफ़ आवरी मुखा पहिरियां मौला जा सुहिणा मदा पढ़ी विया, मुखा बाद मौला जा अज़ीम मदा पढ़ंदा उन्हनि जो पढ़ियो मूं हक़ीर जो पढ़ियो इबादत में शुमार फरमा। सभिनी दुआउनि जे क़बूल थियण जे लाइ हुज्जत ख़ुदा जे जल्द ज़हूर जे लाइ सलवात पढ़ो। वरी भी इबादत समझी दुरूद पढ़ो। बुजुर्गों बिस्मिल्लाह के तबीद हैं खुतबे जे खुशकिस्मत हर वो इंसान जंहिंखे ज़िक्र मोहम्मद व आले मोहम्मद नसीब थियो आहे। अल्लाह तबारक ताला जा अणगणिया एहसान जंहिं ख़ालिक़े कायनात तव्हां असांखे ज़िक्र मोहम्मद व आले मोहम्मद में अचण जो शरफ़ बख़्शो। माइक जो वधायो तवज्जो है न बाबा भाई। अल्लाह जूं बेशुमार इनायतूं जंहिं ख़ुदावंद करीम तव्हां असांखे उहो ज़िक्र नसीब कयो आहे जंहिं ज़िक्र में 14 जी तशरीफ़ आवरी थींदी आहे। ईअं आहे न बाबा। खुशकिस्मत आहे उहो इंसान जंहिंखे पालणहार ज़िक्र मोहम्मद व आले मोहम्मद में शिरकत जी तौफ़ीक़ अता फरमाई।
सलवात पढ़ो मोहम्मद वाले। शिया ने अहल बैत मुहिब्बे अहल बैत कीअं हुअणु घुरिजे, हिक जी हिक रिवायत उन्हीं खां बाद शिया छाखे चइबो आहे ईअं न बाबा ॿुधंदा आहियो असांखे छा ॿुधंदा आहियो। ॾिसजो जेको मां नतीजो कढां थो हिन ज़िक्र मां, हुनमें तव्हां अंदाज़ो लॻाइजो त एतिरे क़दुरु मौला जे मुहिब जी फज़ीलत बि आहे ऐं मौला जे मुहिब खे कीअं हुअणु घुरिजे, मौला जो मुहिब केतिरो असरु रखे थो अवाम जे मथां। कूफे जी बाज़ार में हिक हस्ती आहे जंहिंजो लिबास बोसीदा है, सलामत जो मां गुज़ारिश करणु शुरू करे ॾिनी आहे। कूफे जी बाज़ार में हिक हस्ती आहे जंहिंजो लिबास बोसीदा है, अमामो बोसीदा अथसि। ईअं वञनि था पिया बाज़ार मंझां टे दुकानदार ॿाहिरि निकिता, टिनि दुकानदारनि मंझां हिकिड़े दुकानदार छा कयो, हेठां भितर खणी करे उन हस्तीअ खे हकारत जी निगाह सां हयो अथई। आई सॼो साईं हुनखे भीड़ लॻो बि भीड़ खणी हई हेॾी बाज़ार में उन हस्तीअ पोइते बि निगाह न कई त मूंखे केरु पियो थो इहो हाणे भला जमल छा के चइबो आहे ईअं न था। ॿियो दफ़ो वरी हिन उहा साॻी हरकत कई आहे, दुकानदार भीतर खणी करे हई एॾी अज़ीम हस्ती जो पोइते निगाह करे वरी बि न ॾिठई, सलामत हुजे वरी बि न ॾिठई। सही अहिड़ा मुहिब हुजनि मौला जा। हस्ती इन जे लाइ पियो त चवां जो हस्ती आहे, नाव खणंदुमि त हस्तीअ मां तव्हां वाक़ुफ़ थी वेंदो। मौला जो मुहिब कीअं हुअणु घुरिजे, जंहिं टाइम टियों दफ़ो ईअं हकारत जी निगाह सां भितर खणी जो हईंसि न, वरी बि हुन हस्तीअ पोइते न ॾिठो, पोइते जो न ॾिठई त जेको इहा इंसल्ट करे रहियो हुयो उनखे ज़हन में आयो यार अज़ीम हस्ती त नाहे जंहिंजी मां हकारत सां इहो पियो थो इंसल्ट कयां, जो मूंखे जवाब बि नथो पियो ॾे। जेॾीमहिल ईअं चई तवजो, जेॾीमहिल ईअं हाणे नाव थो खणा हुन हस्तीअ जो, जंहिं टाइम हुन जवाब जो नाहे ॾिनो न, जेके ॿिया दोस्त हुन टे सां गॾियल हुया हुननि चवणु लॻसि ख़बर अथई जंहिंजी तूं इंसल्ट पियो थो करे उहो केरु आहे? मां त नथो सुञाणियां कि मौला अली अलैहिस्सलातो वसलाम जी फौज जो सिपह सालार जनाब मालिक अख्तर अथई। जनाब मौला अमीर जी फौज जो सिपह सालार जनाब मालिक अख्तर जेॾीमहिल ॿुधई मौला जी फौज जो सिपह सालार आहे त इहे जिस्म कंबण लॻसि। मुहिब अली छा के चइबो आहे, केॾी हकारत कई, केॾे माण्हुनि में इंसल्ट पियो करे, पोइते निगाह न कई। इनखे चइबो आहे हैदर करार जो मुरीद, इनखे चइबो आहे मौला जो शियो, पोइते निगाह न कईंसि। हेॾनि माण्हुनि में जॾहिं इंसल्ट पियो करे मूंखे जेको अॼु को मां आहियां, मूंखे उहो कोई चए थो त साईं फलाणे ते तूं ईअं आखे त बंदूक सिधियो इनखे चइबो आहे इंसान पाण इंसाफ करे त जनाब मालिक अख्तर वांगुरु आहियां मां या न, उनखे अलामत आहे या न, अलामत हुयो। हिन चयो हाणे साईं एॾी इंसल्ट कई त मांस आहे बि फौज जो सिपह सालार, हाजी साहब तवजो, आहे बि फौज जो सिपह सालार, ऐं लॻे थो त हाणे मूंखे क़त्ल कराए छॾींदो, पर एतिरे में ॿियनि शख़्सनि खे जेके ॿ ॿिया गॾु हुयसि उनखे चवणु लॻो हाणे हीअं कयो, हिकिड़ो कुर्ब कयो मुंहिंजे मथां, मूंखे हिन खां माफ़ी वठी ॾियो, मूंखे माफ़ी वठी ॾियो। अच्छा माफ़ी वठी ॾियो, छा माफ़ी वठी ॾियो? हेॾी इज़त न आई, अज़मत जो मालिक जेको तोखे हेॾी इंसल्ट कईसि, पोइते निगाह न कई त उहो तोखे माफ़ बि करे सघे थो। आया अॻियां अॻियां जनाब मालिक अख्तर वञनि था, पोयां पोयां ही शख़्स ही
टई शख़्स पोयां वञनि था जे हिकु एक्साइड कई ॿ ॿिया जेके माफ़ी वठण ॼण था वञनि ऐं जॾहिं बि तव्हां ॾिठो हूंदो त कोई कंहिंखां माफ़ी वठण वेंदो आहे हीरो मां पंहिंजे तरफ़ खां गुज़ारिश थो कयां इहो अंदाज़ो लॻाए जो ईअं आहे में जंहिं टाइम कोई कंहिंखां माफ़ी वठण जे लाइ वेंदो आहे न पोइ पाण माफ़ी वारा बि वेंदई वॾेरा बि वेंदई रोशे गुॾा ज़रूरु हूंदई माफ़ करें दंसिया विड़ पिटोंदन ॾिसो त सही न साईं हां कुझु त थींदो हेॾी सारी बाज़ार में अजीब सड़ कई अथई हलंदो आयो हुते 5 न 6 न 60 माण्हू पोयां लॻा रोशे गुॾा माफ़ करे तो सलामत हो साईं जे टाइम अॻिते आया हलंदे हिकिड़ो मोड़ आयो समझो हलंदे हिकिड़ो मोड़ आयो जिते जनाब मालिक अश्तर जन हिकड़ी साइड जा हलिया विया हिननि खे नज़र न आया जेको माफ़ी वठण वञे तो परेशान थी वियो छा थींदो हाणे कीअं जेको माफ़ी मिलंदी परेशान आहे जेके गॾु हुयसि उन्हनि खे बि चवण लॻो हाणे कीअं थींदो त एतिरे में हलंदे तवज्जो करियो हलंदे उहा हस्ती मिलनि जंहिंजे मुतालिक काइनात जे मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो सलमान मिन्ना अहलुल बैत सलमान असा अहल बैत मजा है सलात बड़ो मोहम्मद